भट्टी साहब ॻाल्हाईंदा। साईं आज़म भट्टी साहब खे गुज़ारिशात पाण अचनि कहिड़े किताब जे हवाले सां। पानी वाली सिर भैरो जाते बकीजी, पानी वाली सिर भैरो जाते बकीजी असां सजण जी रहियो आहे रूह। स्टेज ते मौजूद मोहतरम कैलाश साहब, रियाज शाहिद दावी साहब, मोहतरम मंजूर सईद साहब, डॉक्टर जमाल नासिर फुलंगी साहब, लाल ज़ादो साहब ऐं पिडाल में मौजूद सिंध जी सानिया सिंध जो शहूर ऐं सिंध जा समूरा तरक़ी पसंद सोच रखंदड़ जैन ये सिंधी बोली। अॼु सिंधी बोली का मतलब जेके खूबसूरत नाम प्रोफेसर लियाकत अली सोलंकी जी तकलीफ़ निंदड़ का घोड़ा के बड़ा सवाल ये मुहरत थी ऐं मूंखे हुन ते पंहिंजो राय वठण जी दावत मिली। ऐं कोशिशि कंदसि त लियाकत अली सोलंकी जी ये फनी शख्सियत में हिन तकलीफ़ जे सबब जे हवाले सां पंहिंजा वीचार पहुचाइण में कामयाब थियण जी कोशिशि करियां। दोस्तों, इल्मी अदबी हवाले सां कंहिं बि तकलीफ़ ते राय क़ाइमु करणु तजुर्बे या तबसरो करण लाइ एतिरी ज़रूरी आहे त उन तकलीफ़ जो गौर फ़िक्र सां मुतालो कजे। ॿियो त तकलीफ़ कार बाबति बि बुनियादी ऐं मजबूई ॼाण रखणु इंतिहाई अहम वजूद आहे। छाकाणि जो तकलीफ़ जी मुनासिबत सां तकलीफ़ कार जे मुशाहिदे मुताले उनकी रहनी कहनी समाज से वाबस्तगी जाती गुरुई या इज्तिमाई गुफ्तगू तबेरात मौजूद दस्तरस लफ्ज़ के रूप में तख़य्युल इबार जो तरीक़ो फ़नी फ़िक्री इस्तिक़ाल का बेहतर राय जोड़ने में अहम मददगार हैसियत रखनि था। उन निस्बत सां प्रोफेसर लियाकत अली सोलंकी जो किताब निंदड़ का घोड़ा के बरा सवाल असांजी अॼोकी नशिस्त जो हिस्सो आहे। प्रोफेसर लियाकत अली सोलंकी जिन सदाई पान के फ़क़त लियाकत अज़ीज़ लिखो ऐं सदाई उनजो बुनियादी सबब ज़ात ऐं बिरादरी मां निकिरी इज्तिमाई ऐं क़ौमी सोच खे ॾेखारणु हो। प्रोफेसर लियाकत अली सोलंकी 10 जुलाई 1949 ते कमीशे खान सोलंकी जे घर हिन मोहम्मद खान जे जनम वरितो। हू समूरी शौरी ज़िंदगी जिदोजहद जा ॻाढ़ा गुलाब विरहाईंदे 30 सेप्टेम्बर 2018 ते कराची जी लियाकत नेशनल अस्पताल में लाॾाणो करे तंहिं मोहम्मद खान जे सखी बुरहान शाह कब्रिस्तान में वञी धरती जे हंज हवाले थे। हुन शागिर्द जुनैद खान जिदोजहद वारी अमली ज़िंदगी जो आगाज़ कयो। टे दुनिया जी सियासत जो खफ़न जागे खागी रोज़ जी सियासत जा ॻाढ़ा लॻड़ उॾारे अची सिंध प्रोफेसर ऐं लेक्चरर एसोसिएशन सिपला खे वजूद में आणे पंहिंजी मुंसलिक सुञाणप जो स्टेज उभारे वियो। लियाकत अली हिकु खावड़ी किरदार इंसान दोस्त ऐं उस्ताद दोस्त अॻवान सियासी समाजी वर्कर ट्रेड यूनियनिस्ट तालीम दान बेहतरीन मुक़रर ऐं बेहतरीन डिबेटर सां गॾु बेडको लिखारी हो। उनखां वधीक संदसि शख़्सियत जो मेराज इहो आहे त हू सिंध दोस्त किरदार हो। उन आलमी तनाज़ुर में आलमी मामलनि तालीमी मसइलनि सियासी समाजी उणायनि सिंध जे वजूद ऐं बका जे मसइलनि समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लातादाद कालम ऐं मज़मून सामान ऐं खाका सचिया पर उन्हनि मामलनि ते अमली जिदोजहद जा सिज उभारण जी बि भरपूर कोशिशि कई। संदसि मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं अख़बारनि जी ज़ीनत बणियो। उन्हनि लिखणियुनि जो पहिरियों मजमूओ क़ौमी क़तार ऐं हिसाब किताब न्यू फील्ड्स पब्लिकेशन पारां 1993 में छपिजी पधिरो थियो, जंहिंजो बाद नूरुल हुदा शाह लिखियो। उनखां अलावा लियाकत अली सोलंकी पॉलिटिकल साइंस में 8 दर्सी किताब लिखिया जेके पॉलिटिकल साइंस जे शागिर्दनि खे हिसाब तौर पढ़ाया वेंदा हुआ। प्रोफेसर लियाकत अली सोलंकी जो ॿियो मजमूओ संदसि विछोड़े पुॼाणा सरबंद डॉक्टर जमाल नासिर सोलंकी सेप्टेम्बर 2023 में छपाए पधिरो कयो। मूंखे फ़ख्रु आहे त हिन किताब जी कंपोज़िंग प्रूफिंग खां वठी छपाए पधिरो करण वारनि समूरे सरगर्मियुनि में मुकमल तौर हिस्से कढण जो शख़्स मूंखे वासिल रहियो आहे। प्रोफेसर लियाकत अली सोलंकी जे हिन किताब में डॉक्टर नासिर जमाल नासिर सोलंकी, कादर बख्श तालबानी, मंसूर सईम, प्रोफेसर याकूब चांडियो जा तरतीबवार सहेड़ींदड़ पारां माग थोड़े राया
ऐं मुंहिंजे राय समेत संदसि सवानी खाकोपुर में शामिल है ऐं बैक टाइटल सिंधी ॿोली जे नामे रज़ीब यूसुफ सिंधी जो लिखियलु आहे। असांजा उहे समूरा लफ़्ज़ ऐं ख़्याल संदसि फ़नी शख़्सियत जे किरदार जी कथ त नथा करे सघनि, पर उन्हनि मां संदसि किरदार जी सरसरी परोड़ ज़रूरु पवे थी। हिन किताब में 50 कालम ऐं मज़मून ऐं फ़वानी खाका शामिल आहिनि। मोहम्मद अली एजाज़, शहीद नज़ीर अब्बासी, डॉक्टर अब्दुल शकूर दाऊद फोटे ते लिखियलु फ़वानी खाका ऐं अल्ताफ़ शेख जे सफ़रनामे ईरान जे उड़ाम ते लिखियलु महाग में किताब में शामिल आहे, जेको संदसि पहिरियों आख़िरी ऐं वाहिद महाग आहे। किताब जे सुफ़े नंबर 240 ते प्रोफेसर लियाकत अज़ीज़ लिखे थो, साईं अल्ताफ़ शेख सिंध जे अदबी खेत्र में वॾो नाम आहे। मुंहिंजी साईं सां कॾहिं बि रूबरू मुलाक़ात न थी आहे, पर संदसि कलमी पोहे जे करे हुन सां पंहिंजाइप जो रिश्तो आहे। हिकु ॾींहुं प्यारे बाबू मां फ़ोन ते साईं हुकुम कयो त मां संदसि ताज़ी तकलीफ़ ईरान जे सफ़रनामे ईरान जे उड़ाम ते महाग लिखां। साईं अल्ताफ़ शेख जे सफ़रनामे जो महाग लिखणु मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे, पर इहो सच आहे त मूं हिन किताब खां अॻु कॾहिं बि कंहिं बि किताब ते महाग नाहे लिखियो। 50 लिखणियुनि जे हिन मजमूए में शायदि ई को सिंध जो मसइलो हुजे जंहिं ते प्रोफेसर लियाकत अज़ीज़ कलम आज़माई न कई हुजे। ऐं सम्झां थो त 50 लिखणियुनि में 500 खां बि वधीक मौज़ू ऐं मसइला हिन किताब में शामिल आहिनि। हू ज़ुल्फ़िकार आबाद रिथा जे ख़तरनाक नतीजनि बाबति सुफ़े नंबर 32 ते अंगनि अखनि सां वाज़े कंदे लिखे थो त सिंधी माण्हुनि वटि पंहिंजे वजूद जे बका लाइ सवाइ फ़ैसिलाती ऐं भरपूर जिदोजहद जो ॿियो को बि कस न आहे। जॾहिं सिंध जूं समूर सियासी धुरियूं मुतहद थींदियूं तॾहिं असां पंहिंजे सफ़र खे कामयाबी ताईं पहुचाए सघंदासीं। उन बाबति संदसि राय इहा बि आहे त कान्हे का तारीख़ में वेड़ सेवा बीवा। संदसि सोच मूजिबि वजूद ऐं बका जे जियापे जी वेड़ जूं अनेक हिकमत अमलियूं आहिनि जिन ते अमली जिदोजहद जी सख़्तु ज़रूरत आहे। हू सिंध जे सियासी कल्चर में ख़ुदपसंदी जे ख़राबी खे मुदलिल अंदाज़ में निदे थो ऐं सिर जो सांगो लाहे मंज़िल माणनि जो कस ॿुधाए थो। हुन वटि विरांगे जे तनाज़ुर में समाजी मुआइदे जे भनकड़ियुनि ते वॾा एतिराज़ हुआ त वरी हुन वटि नए समाजी मुआइदे बाबति तजवीज़ुनि जा अंबार हुआ। हितां जे इक़्तिदारी धुरियुनि खे कॾहिं बि मज़लूम क़ौमनि जे तजवीज़नि जी ज़रूरत ई नाहे महसूस थी। उहो ई सबबु आहे जो अॼु असांजी रियासत हर तरीक़े सां पंहिंजो कार्य विञाए चुकी आहे। प्रोफेसर लियाकत अज़ीज़ हिकु कमिटेड उस्ताद सां गॾु हिकिड़ो बहितरीनु वर्कर हो ऐं इहा अजब हैरानगी ज़रूरु आहे त प्रोफेसर लियाकत अज़ीज़ तारीख़ जे जिबर खां मुकमल शनाइशा लिखंदड़ न रुगो तरक़ी पसंदि ज़हन हो, पर उहो हिकिड़ो तरक़ी पसंदि खावड़ी किरदार बि हुयो। खेसि इहो पको वेफ़ा हो त तारीख़ जो फ़ैसिलो कॾहिं बि ग़लति न थींदो आहे। हुन जे मुताले लिखणनि में यूनान जो फ़लसफ़ो बि हो, अरब दुनिया जो बुनियादी पैमानो बि हो, त वरी सिंध जे शानदार रवायतुनि जी पासदारी जो वचन बि हो। तंहिं करे हुन जी सोच जो महवर साईं सदाई करीम ते सिंध फुक़हा दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी हो। बुनियादी इंसानी इर्तिक़ा, आलमी सूरतहाल ऐं तब्दीलियूं ॾखण एशिया, बरे सगीर जी सियासी समाजी सक़ाफ़ती ऐं मज़हबी मामला, मुल्क ऐं सिंध जूं पेचीदगियूं ऐं मसइला, ईस्ट इंडिया कंपनी, करारदाद लाहौर, सूबाई ख़ुदमुख़्तियारी जो सवाल, मज़लूम क़ौम जी मज़लूमत जा उञाण, आमरियतनि जा उरूज जी गवाल, वन यूनिट नज़र ऐं ज़रूरत, सियासी निज़ाम ऐं अदलिया जी अहमियत ऐं उन जो कार्य, सोमालिया ते जारियत, एथोपिया एरिट्रिया जी ठिकाण, ॿोली जा सफ़ात, बंगाल जो विरामो, बांग्लादेश जो क़याम, सिंध में धारेल कल्चर जो बिज चटण, लसानी फ़सादनि जी अतरादू पैदा कयल लहर, कालाबाग डैम खां वठी NSC अवार्ड ताईं, तालीम जी तबाही खां वठी तालीमी इदारनि जी अबतर हालत, शागिर्द यूनियनूं, ज़ाब्ता इख़्लाक़, उमेद, उत्साह ऐं हौसले जहिड़ा अनेक मौज़ू संदसि लिखणनि में मिलनि था, जिन खे हुन पंहिंजे लिखणनि वसीले ॼाण जो खज़ानो बनाए हिन किताब जी सूरत में नसुलनि जी रहनुमाई करण जी कोशिशि कई। मुंहिंजे ख़्याल में हिकु बाशऊर ऐं कमिटेड फ़र्द जा जेके बि ख़्याल, सोचूं, एहसास, रवैया, इल्म, अमल, तदब्बुर, फ़हम फ़रास्त जा रस्ता हूंदा आहिनि, से समूरा गुलनि जी ख़ुशबू ऐं कंडनि जे छुहार समेत हिन मजमूए में बेवस्त आहिनि।
हीअ किताब हज़ारे साल जी तारीख़ जो तथ्य आहे, हिकु अहिड़ो दस्तावेज़ आहे जेको असांजी ईंदड़ नस्लुनि जी रहनुमाई ऐं ॼाण जे खज़ाने में फिल आहे। लियाकत अली पंहिंजे लिखण में ॾाढो पुरमीद आहे। हू लिखे थो जिते ज़ुल्म नाहक आहे, बुख ऐं बेरोज़गारी आहे, मुआशी बराबरी गांड ऐं लचाव आहे, क़ौमी ऐं इंसानी हक़नि जी लताड़ आहे, उहा जंग जारी रहंदी। जेकॾहिं के कामरेड थकिजी पिया आहिनि त उन्हनि जी जाइ को ॿियो वालारींदो। शहीद नज़ीर अब्बासी जे रेते लत खां लॻियल ॻाढ़ो झंडो को ॿियो हथ में खणी अॻिते वधंदो। खणी उहो को वॾो सियासी नाम न हुजे, को गुमनाम कारकुनी हुजे। लियाकत अली पंहिंजे लिखण में लतीफ़ जो फ़क़ीर न हो, पर हू शाह लतीफ़ जी जे अखि उल्टी धार वारे फ़लसफ़े जो वारिस ऐं पोइ लॻो। हिन समूरे मजमूए जो सरासरी पैगाम उहो ई आहे, उहो ई पैगाम हक़ ऐं सच जो पैगाम आहे ऐं सच जो सिंध ज़रूरु उभरणो आहे। जूता चटींदड़ कंहिंखे बि यादि न आहे उहा हवाए शिकार जे, पर तारीख़ मज़ाहिमत कंदड़नि जो मान सदाईं मथां उथियो आहे ऐं लियाकत अली जी ज़िंदगी जे हर जोहर में अमली तौरु मज़ाहिमत किरदारु कयो आहे।